बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम खे यहूदी चयो थो वञे। बहैसियत मुस्लमान जे असांखे यहूदियुनि सां बहैसियत यहूदीअ जे कोई दुश्मनी कोन्हे। ठीकु आहे, इख़्तिलाफ़ आहे, दुश्मनी न आहे। यहूदियुनि में ही सेहूनी ऐं यहूदी छा फ़र्क़ु आहे हिननि में? जॾहिं तक़रीबन अॼु खां 2000 साल अॻु में रूम जी बादशाहत जेको आहे उहो थी वई ईसाई, ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ यहूदियुनि जो बैतुल मक़दस जेको शहर इन में जेको आहे बग़ावत कई। रूम जी बादशाह जेको आहे उन बग़ावत खे कुचलियो ऐं उन खां पोइ इन्हनि सभिनी खे मुल्क निकाली ॾेई छॾी। इन खां पोइ सॼी दुनिया में फैलिजी विया आहिनि। उन दौर खां वठी इहे यूरोप बि विया हिन पासे ॾे ऐं हिन पासे ॾे हिंदुस्तान ताईं पहुची विया हलिया। मुख़्तलिफ़ जाइनि ते जिते जंहिंखे मिलियो हलिया विया हलिया। इन्हनि में 2 हिसा थी विया हलिया। हिकिड़ा उहे हिस्सा थी विया, हिसो थी विया जिन क़ौमी लिहाज़ खां मक़ामी क़ौमियत अख़्तियार कई, दीन मज़हब पंहिंजो रखियो। मिसाल तौरु ईरान विया, ईरानी बणिजी विया हलिया, दीन मज़हब पंहिंजो यहूदियत बरक़रार रखियो। शाम विया, शामी थी विया हलिया, दीन मज़हब पंहिंजो जेको आहे उहो यहूदियत बरक़रार रखियो। जर्मनी में विया, जर्मन थी विया, क़ौम जे लिहाज़ खां दीन मज़हब पंहिंजो जेको आहे बरक़रार रखियो, यहूदियत। कुझु हिसो अहिड़ो रहियो जेके मक़ामी क़ौम न बणिया। उन्हनि चयो असांजी क़ौमियत बि इन्हनि सभिनी खां अलहदा आहे ऐं असां कंहिं बि ॿी क़ौम जो हिसो न आहियूं। पोइ इन्हनि बि कोशिशि कई किथे न किथे दुनिया में असांखे अलहदा को हिसो मिली वञे, मुल्क जो असां उते वञी पंहिंजी क़ौम जे हवाले सां मुल्क ठाहियूं। मुख़्तलिफ़ जाइनि ते जेको आहे इन्हनि पे जेको आहे कोशिशूं कयूं आहिनि दुनिया में, जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिननि जा जेके आहिनि उहे जंहिंखे चए प्लानिंग रही आहे। पोइ इन्हनि में बरतानिया में ऐं ख़ासि तौर अमेरिका में रहंदड़ जेके हुया, इन्हनि में हिकिड़ो ग्रुप पैदा थियो जंहिंखे सेहूनी चयो थो वञे। सेहून असल में बैतुल मक़दस जेको शहर आहे उन में हिकिड़ो पहाड़ आहे जेको यहूदियुनि वटि जेको आहे मुक़दस आहे, उन सां पंहिंजो पाण खे मनसूब कनि था, उन पहाड़ सां। जीअं असां वटि बि आहे जबल नूर या जबल अरफात, ईअं हुननि वटि जेको आहे कुझु पहाड़ आहिनि जेके मज़हबी दीनी लिहाज़ खां जेके मुक़दस आहिनि। पोइ उन सां पंहिंजो पाण खे मनसूब करणु सेहून पहाड़ आहे, सेहूनी उहे। हाणे इन्हनि खे बरतानिया इस्तेमालु करणु चाहियो। कहिड़े नमूने सां? इन तरीक़े सां त इहो फ़लस्तीन में हिननि खे वसाइजे, इहो फ़लस्तीन खे ॼण त असां कैंप ठाहियूं ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते पूरे जेको जंहिंखे असां अॼु मशरिक़ वुस्ता चऊं था हिन ते कब्ज़ो कयो वञे। छो त यूरोपियन जेको आहे कब्ज़ो कयो पियो हुन दौर में। इहे असांजो हिंदुस्तान पाकिस्तान जेको हाणे जुदा थी वियो, 2 मुल्क थी विया। अॻु में हिकिड़ो ई मुल्क हुयो हिंदुस्तान, इन ते बि कब्ज़ो थी वियो हलियो, अंग्रेज़ अची विया हलिया, ग़ुलाम थी वियासीं हलिया। इहो यूरोप जो उहो दौरु आहे जंहिंमें इन्हनि जी तोसी अञा जारी हुई। तंहिंजे करे हिननि मनसूबो ठाहियो त इन्हनि सेहूनियुनि जे ज़रिए असां इन्हनि खे फ़लस्तीन में वसायूं, हिते पंहिंजो जेको आहे उहो कैंप ठाहियूं ताकी बाक़ी सॼो हेठि जेको बि मिडिल ईस्ट आहे उन ते कब्ज़ो कयो वञे। 1917 में इन्हनि सेहूनियुनि सां बरतानिया जो मुआहिदो थियो जिन खे बिल्फोर मुआहिदो चयो थो वञे, त असां तव्हांखे हिते वसाईंदासीं। ऐं जेको थियो इहो जो थोरे अरसे खां पोइ जेको आहे उहो इहे यूरोपी मुल्क पाण में विड़ी पिया, जंहिंखे जंग अज़ीम अव्वल ऐं ॿी चए थो वञे। ॿी जंग अज़ीम जेका 1945-46 में तक़रीबन ख़तमु थी आहे।
हाणे इन्हनि ॿिन्ही जंगियुनि में पाण में हिक ॿिए सां विढ़ी इन जी ताक़त ख़तमु थी वई। ताक़त जो ख़तमु थी वई त हाणे वुसत वारो ॿियनि मुल्कनि ते कब्ज़े करण वारो उहो त मनसूबो हाणे मुमकिन न हुयो, बल्कि जिते हिननि जो कब्ज़ो हुयो उनखे बि छॾिणो पियो। उन्हनि में ई पाकिस्तान इंडिया बि आज़ादु थी हलियो इन हवाले सां, छो त बरतानिया कमज़ोर थी वियो हलियो, कब्ज़ो न पियो पंहिंजो जारी रखी सघे। 1948 में हिते यहूदियुनि खे हाणे जेको आहे उहो एतिरे क़दुरु वसायो वियो हुयो जो नंढड़ी हिननि जी स्टेट ठाहियनि। इन खां पोइ जेको इसराइल जो मक़सदु हुयो हिननि जे नज़र में, मग़रिब जी नज़र में ऐं बरतानिया जी नज़र में, छो त बरतानिया साम्राज्य कमज़ोर थी वियो त हुनजी जाइ अचे अमेरिकी साम्राज्य वालारी, हुन रिप्लेस कयो हुनखे। बाद में जेको मफ़ाद रहियो उहो मफ़ाद रहियो तेल जो मफ़ाद, छो त मशरिक़ वस्ता में तेल निकिरी आयो सभ खां अवल, ऐं मग़रिब जी जेका बि इंडस्ट्री सनत तेल ते। हाणे इहो तेल मिलंदो त सनत हलंदी, तेल न मिलंदो सनत कोन हलंदी। तंहिंजे करे हिते ॿिनि जेको आहे उहो मुल्कनि खे अहिड़े नमूने सां मग़रिब इस्तेमालु कयो, हिकु सऊदी अरब खे ऐं ॿियो इसराइल खे। सऊदी ख़ानदान खे बि इहो बरतानिया आंदो हुओ उस्मानी ख़िलाफ़त जे ख़िलाफ़ु, अरबनि खे उभारे वियो, तव्हां अरब आहियो, तव्हांजे मथां जेको आहे उहो तुर्क था हुकूमत कनि, तंहिंजे करे हुननि जे ख़िलाफ़ु बग़ावतूं करायूं वग़ैरह वग़ैरह जेको बि थियो। सऊदीअ खे आंदो वियो इन हवाले सां त इन जी पॉलिसी चेक बुक पॉलिसी, जेको बि मग़रिबी मफ़ादात जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए या उथे त पहिरियों त लालच ॾिजे छा खपई। तंहिं करे सऊदी पॉलिसी चेक बुक पॉलिसी रही आहे। हाणे अची हिन मटाई जेको MBS आहे, वरना इन ताईं जेको आहे चेक बुक पॉलिसी रही। हिन सॼे इलाइक़े में अगरि कोई अमरीकी इन मफ़ाद जे ख़िलाफ़ु उथे सभ खां पहिरियों लालच ॾिजे पोइ खपई छा तोखे, अचे वटि चुप करे वे। पर जेकॾहिं लालच में न अचे त पोइ वरी जेको आहे उहो हूंदो आहे धमकी ऐं मार ॾियणु, उहो इसराइल जे ज़रिए। तंहिंजे करे बाद में जेको ही मग़रिब इन्हनि ॿिन्ही जेके चइजे बादशाहतुनि खे क़ाइमु रखियो आहे, हिकु इसराइल खे, हिकु जेको आहे सऊदी इन ख़ानदान जेके, उहो इन हवाले सां तेल मिलंदो रहे। मसइलो हीअ थियो जो तक़रीबन 2010 ऐं हिन खां थोरो अॻिते पोइ दुनिया में घणनि जाइ तां तेल निकिरी आयो। यानी घणनि जाइनि तां तेल निकिरी आयो त पोइ मग़रिब जो उहो ओतिरो मफ़ाद न रहियो। तेल हाणे ॿी जाइ तां मिले थो, लाज़मी थोरी आहे त हितां वठो, ॿी जाइ तां मिली सघे। तमामु घणो तेल जेको आहे रशिया मां निकिरी आयो, ख़ुदि अमेरिका मां निकिरी आयो, घणनि जाइनि तां निकिरी आयो। ॿी वरी शइ जेका उन सां गॾोगॾु थी उहा इहा थी त हिन पासे ॾांहुं जेको आहे वरी साइंसदाननि ऐं अक़वाम मुतहिदा जेको आहे उहो प्रेस करणु शुरू कयो त बाबा तव्हां इहो जेको तेल इस्तेमालु था कयो, तंहिंजे करे जेको आहे कार्बन डाइऑक्साइड वधी वई आहे ऐं जेको आहे उहो मौसमियाती तब्दीलियूं अचणु शुरू थियूं आहिनि, गर्मी वधंदी वञे थी। इहो जेको आहे उहो इंसान जे वजूद जे लाइ, इंसानियत जे वजूद जे लाइ ख़तरो आहे दुनिया ते। तंहिंजे करे तेल खे छॾियो, अल्टरनेट एनर्जीअ ते वञो। तंहिंजे करे तव्हां ॾिसो सोलर एनर्जी, विंड एनर्जी वग़ैरह वग़ैरह ॿियनि जे पासे दुनिया वञे पई। तंहिंजे करे अञा वधीक तेल जी जेका हैसियत घटि थी, अल्टरनेट एनर्जी जे करे। इहे जेको ओबामा आयो उन दौर खां वठी हाणे मग़रिब जो मफ़ाद इहो मिडल ईस्ट में उहो न रहियो जेको अॻु में रहियो हुयो। तेल वारो मफ़ाद ख़तमु थी वियो। उहो जेको अॻु में उन्हनि जो पहिरियों मनसूबो हुयो त हिते छावनी ठाहे सॼे मिडल ईस्ट ते कब्ज़ो कंदासीं, उहो त जंग अज़ीम अवल ऐं दुइम में ख़तमु थी वियो, ताक़त ख़तमु थी वई, वधीक फैलिजणु जेको आहे हुनजो मुमकिन ई न रहियो। इन खां पोइ जेको मफ़ाद हुयो तेल जो, इहो बि वियो हलियो। हाणे हिन वक़्तु जेको आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे उहो इसराइल ऐं सऊदी पाण चाहिनि था
कोशिशि था कनि त अमेरिका असांखे सिक्योरिटी फ़राहम करे। हाणे हुननि जी चाहत न आहे रही, हाणे हिननि जी मुतालबो आहे त असांखे सिक्योरिटी फ़राहम करे। इहा त सूरत हाल इन। तंहिंजे करे हिन वक़्तु तव्हां ॾिसंदो त मग़रबी मुल्कनि में जेके मुज़ाहिरा थिया आहिनि इसराइल जे ख़िलाफ़, उहो असां मुस्लमाननि में कोन थिया आहिनि। वॾा वॾा मुज़ाहिरा थिया, वॾा वॾा मुज़ाहिरा अमेरिका में, लंडन में, जर्मनीअ में, मुख़्तलिफ़ मुल्कनि में वॾा वॾा मुज़ाहिरा थिया आहिनि। छो त आवाम जेको आहे उहो चवे थो बाबा अॻु में तव्हां असांखे ॿुधाईंदा हुआ तेल जो मफ़ाद, हाणे त तेल जो मफ़ाद बि ख़तमु थी वियो, हाणे छाजे लाइ तव्हां हुनजे पोयां लॻो? छो था माण्हू मारायो? असांजे टैक्स जा पैसा जेके आहिनि छो था असले जी सूरत में जेको आहे इसराइल खे ॾियो? हर साल जेको आहे अलाए केतिरा बिलियन जेके आहिनि उहे तव्हां ॾियो था इसराइल खे। टैक्स असांजो आहे, ॾियो हुनखे था हरू भरू, जॾहिं त मफ़ाद बि असांजो ख़तमु थी वियो त हाणे छाजे लाइ त ॾियो? आवाम निकिरी आयो, लेकिन उते जेका सेहूनी लाबी आहे उहा अञा ताईं ताक़तवर आहे, मालदार लाबी आहे, ताक़तवर आहे। तंहिंजे करे सियासत अञा ताईं हुनजे कब्ज़े में आहे। लेकिन इहो मुक़ाबिलो हाणे शुरू थी वियो आहे आवाम ऐं उतां जे सेहूनी लाबीअ जो। थोरो अरसो गुज़रंदो जो इहो आवाम वारो जेको ताक़त आहे इहा हुन ते हावी थी वेंदी हले। हाणे अचो हिन पासे ॾांहुं जेको आहे उहो वरी इसराइल जी सूरत हाल ॾिसूं था। थोरो तारीख़ी तव्हांखे पस मंज़र जेको अर्ज़ु कयां। 1948 में अक़वाम मुतहिदा हिनखे जेको आहे मुल्क करार ॾिनो पियो, उहो वरी वियो वधंदो वधंदो एतिरे क़दुरु वधी वियो हलियो जो फ़लस्तीनी वीचारा जेके आहिनि उहे सॼी दुनिया में ॼण त दरबदर थी विया हलिया। पोइ फ़लस्तीननि जेका पहिरीं पंहिंजी मुज़ाहिमती तहरीक शुरू कई उहा क़ौमियत जे बुनियाद ते यासिर अरफ़ात वारी जेका आहिनि उन कुझु ग्रुप जेके आहिनि उहे जमा कया ऐं अल फतह नाले सां जेको आहे उहो ग्रुप या जंहिंखे चइजे इतिहाद हिकिड़ो वजूद में आंदो, पाण हुनजो सरबराह हुयो, लेकिन हुई क़ौमियत जे बुनियाद ते, अरब क़ौमियत ऐं फ़लस्तीनी क़ौमियत। इहो हिन जो रहियो 1900 तक़रीबन 80 ताईं, जॾहिं इसराइल लुबनान ते वञी कब्ज़ो कयो ऐं यासिर अरफ़ात खे जेको आहे उतां भॼाए कढियो। यासिर अरफ़ात पंहिंजी जान बचाए जेको आहे बेरूत मां भॼी आयो। इन ई वक़्त में हिकिड़ो साल अॻु में ईरान में जेको आहे इस्लामी इनक़लाब अची वियो। तंहिंजे करे यासिर अरफ़ात खे जेको आहे उहो इसराइल जो जेको सफ़ारत खानो हो ईरान में उहो जेको आहे यासिर अरफ़ात खे ॾिनो हुयो, फ़लस्तीन खे ॾिनो हुयो। हितां खां ईरान जेको आहे उहो हिननि जी मदद करणु शुरू कई। इहा मदद जेका आहे उहा दीनी बुनियाद ते आहे। छो त क़ुरान मजीद जो इहो हुकुम आहे त छो नथा जिहाद कयो अलाह जी राह में ऐं उन्हनि कमज़ोरनि जी राह में जेके मर्द औरतूं ऐं ॿार चवनि था त या अलाह हिन आबादी जी जेका आहे उहो रहाइशी ज़ालिम आहिनि, असांखे हिननि खां जेको आहे निजात ॾे, उन्हनि जे राह में छो नथा जिहाद कयो? जेके इस्लामी लिहाज़ खां क़ुरानी लिहाज़ खां ज़िमेदारी आहे हर मुस्लमान जी मज़लूम जी मदद करणु। इन खां पोइ आहिस्ते आहिस्ते इहा हिननि जी जेका तहरीक मुज़ाहिमत आहे इहा मज़बूत थींदी आई आहे। हिन वक़्तु सूरत हाल छा आहे? हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे, इन खां अॻु में जो जेके बि तव्हां इसराइल जूं जंगियूं ॾिसंदव उहे सभु इसराइल ॿिए मुल्क में वञी विढ़ियूं आहिनि। मिस्र में वञी विढ़ी, सहराए सीना में मिस्र जो इलाइक़ो कब्ज़ो करे वियो हलियो। शाम में अची हलियो आयो, जोलान हाइट्स कब्ज़ो करे वियो हलियो। उर्दुन जो हिसो कब्ज़ो करे वियो हलियो। लुबनान ताईं बेरूत ताईं पुॼी वियो हलियो। 1980 वारी ॻाल्हि आहे जॾहिं उते जेको आहे इहा फतह ऐं जेका यासिर अरफ़ात हुई जो न सदाईं इसराइल जी ताक़त एतिरी रही आहे जो ॿाहिरि वञी हुन ॿियनि मुल्कनि में जेको आहे उहो हमला कया आहिनि। 1980 खां पोइ हिन जी डिक्लाइन शुरू थी आहे। 1980 खां पोइ थोरनि ई ॾींहंनि में जेको आहे उहो हिज़बुल्लाह हिनखे जेको आहे उहो लुबनान मां कढियो ऐं वरी 2006 में हिज़बुल्लाह ऐं
जेका इसराइल जी पाण में 33 ॾींहंनि जी जंग थी, जंहिंमां मालूम थियो त ॼण त ॿई बराबरि आहिनि। हालांकि हिज़बुल्लाह नंढी तंज़ीम हुई उन वक़्तु ताईं, जेको आहे उहो इसराइल वॾी ताक़त। ईअं दुनिया में ॿुधायो वेंदो आहे हुनजी टेक्नोलॉजी ऐं हुनजी जेको आहे असले जी क़ुवत ऐं हीअ जेको आहे उहो ॿुधायो वेंदो आहे ॼण त जेको आहे उहो सॼी दुनिया हुनजे साम्हूं कुझु कोन्हे। पर इहो हिज़बुल्लाह सां टकराइजण खां पोइ हुनजी ख़बर पई त असुल ताक़त छा आहे। हिज़बुल्लाह जे इन 33 ॾींहंनि वारी जंग खां पोइ आगा हसन नसरुल्लाह जेका पहिरीं तकरीर कई हुन में चई अलाह जो कसम हीअ इसराइल जेको आहे उहो कोरीअड़े जे ॼार खां वधीक कमज़ोर आहे। यानी असुल ख़बर पई ताक़त आहे छा। उन लिहाज़ खां पोइ वरी फ़लस्तीननि जेको आहे पंहिंजे अंदरि जेको आहे उहो शुरू कयो आहे। हिन वक़्तु सूरत हाल इहा थी वई आहे जो हमास जेको बि ग़ज़ा पट्टी आहे, इहा नंढड़ी पट्टी आहे, वॾो इलाइक़ो कोन्हे जंहिंखे चयो वॾो को मुल्क आहे न। टोटल 40 किलोमीटर ॾिघो आहे ऐं वधि में वधि किथे विकिरो आहे त 12 किलोमीटर, वरना 10 किलोमीटर, 8 किलोमीटर, 6 किलोमीटर ईअं जेको आहे। हाणे तव्हां हितां खां अगरि जेको आहे उहो 40 किलोमीटर सकरनि खां ॿधो त केसि ताईं थिए थो, एतिरो मुल्क आहे। चइनी तरफ़नि खां बंदि आहे, 3 तरफ़नि खां इसराइल आहे, चौथी तरफ़ खां समुंड आहे। होॾों समुंड खां बि जेको आहे उहो ब्लॉकेज अथसि, हेॾों बि जेको आहे उहो इसराइल आहे ब्लॉकेज अथसि, पूरी दीवार ऐं फेंस ऐं अलाए छा छा जेको ठहियलु आहे। हिकिड़ो थोरो हिसो जेको आहे उहो मिस्र सां मिले थो, रफ़ा वारो, उहो बि जेको आहे मिस्र इसराइल जे हुन पॉलिसी जे तहत जॾहिं इसराइल चवंदो आहे त सरहद खोलींदो आहे, चवंदो आहे बंदि कर त बंदि करे छॾींदो आहे। इन हूंदे हमास पंहिंजे अंदरि जेको आहे सलाहियत पैदा कई ऐं एतिरी सलाहियत पैदा कई जो हमास सां इसराइल जूं हिन खां अॻु में 3 जंगूं थी चुकियूं, 2006, 2014 या 16 वरी 2021 में। इहे 3 वॾियूं जंगियूं थियूं आहिनि। हिकिड़ी जेका आहे उहा कोई 36 ॾींहं, हिकिड़ी जेको आहे 55 ॾींहं ऐं जेका आख़िरी हुई उहा तक़रीबन कोई 5 ॾींहं, 5 ॾींहंनि खां वधीक कोन वधी सघी। जंहिंमें तव्हां अंदाज़ो लॻायो त इसराइल जी क़ुवत घटिजी वई, 55 ॾींहंनि खां 5 ॾींहंनि ताईं हेठि लही आई। हीउ जेको थियो आहे इहो हाणे फ़लस्तीन वारनि इन दिफ़ाई पोज़ीशन मां निकिरी हमले वारी पोज़ीशन में पहुता। हमले वारी पोज़ीशन यानी छा, इसराइल जे अंदरि जंग हली वई आहे। हाणे इसराइल जे ॿाहिरि जंग न आहे, इसराइल जे अंदरि जंग कई। इहे जेके बि हमास वारा विया इसराइल जे अंदरि जंग, हुननि इसराइल जे अंदरि ताईं जंग जेको आहे उहो मुंतक़िल कई आहे। ऐं हुनजी जेका बि टेक्नोलॉजी, जेके बि शयूं असां बि पढ़ूं था पिया त ॿुधाईंदा त इहा सॼी जेका दीवार ठाही वई आहे, इन ते अलाए कहिड़ा कहिड़ा सेंसर आहिनि, वरी जेको आहे क्लोज सर्किट टेलीविज़न आहिनि, वरी हीअ आहे, वरी हू आहे, रेडार आहिनि, अजीब अजीब तरह जूं शयूं जेके आहिनि ॿुधायूं आहिनि। त जेको बि को ईंदो त फ़ौरन जेको आहे उहो ख़बर पइजी वेंदी, जॾहिं त जेको आहे इन्हनि सभिनी खे नाकाम करे ई पंहिंजे इलाइक़े खां बि वॾे इलाइक़े ताईं वञी पहुता ऐं इसराइल जूं 8 खां वधीक फ़ौजी छावनियूं जेके आहिनि उहे हिननि तबाह कयूं। 8 खां वधीक फ़ौजी छावनियूं तबाह कयूं ऐं उन खां पोइ जेको आहे उहो ही माण्हू जेके आहिनि उन्हनि खे अगवा करे आराम सां सुकून सां केतिरा वापसि मोटी आया। सुकून सां वापसि मोटणु इहो ॿुधाए थो त प्लानिंग आहे ऐं ताक़त आहे ऐं अॻे जी हैसियत जेको आहे उहो ॿुधाए थो त अॻे जी हैसियत जेको आहे उहो छा आहे। हिन वक़्तु इसराइल पियो थो उन्हनि ते बमबारी करे जिन आम माण्हू वटि जेको आहे उहो कोई बचाव जो आहे कोन। तव्हां ख़बरूं ॿुधो, इसराइल हमिलो शुरू कयो आहे 2 ॾींहं खां वठी सरहद बंदि करे। बाबा घणा तो हमास जा मारिया आहिनि, घणा क़तल कया अथई हमास जा, हिकिड़ी जी बि ख़बर कोन्हे का।
जेकॾहिं ॿियो न त 5-10 अगरि जेको आहे क़त्ल करे विझे आहे तॾहिं बि जेको आहे इसराइल ख़बर ॾिया असां जेको आहे एतिरनि ॾींहंनि में ही जेको आहे कामयाबी हासिलु कई, काई कामयाबी कोन्हे का। बाक़ी हिकिड़ो जेको सादो वीचारो माण्हू आहे जंहिं वटि का शइ आहे ई कोन, उनखे मारणो जेको आहे इहो को जेको आहे ताक़त ऐं कुदरत थोरी आहे। ऐं इन जे करे वरी जेको आहे सॼी दुनिया में इसराइल जे ख़िलाफ़ु नफ़रत पैदा थी आहे। आम माण्हू उनजे लाइ इस्पतालूं जेके आहिनि उन ते बमबारी, घरनि ते बमबारी, स्कूलनि ते बमबारी, हता की जेके अक़वाम मुतहिदा जा उते इदारा हुया उन्हनि ते बमबारी थी आहे। अक़वाम मुतहिदा जा ख़ुदि केतिरा माण्हू जेके आहिनि उहे इन में मरी विया आहिनि। इहो ख़ुदि ॿुधाए थो त इसराइल परेशान केतिरो थी वियो। इसराइल जी पूरी जेका बि ब्यूरोक्रेसी आहे हिन वक़्तु नाकाम थी वई आहे। हली कल्ह जी ख़बर हुई, अॼु बि उनखे तफ़सील सां जेको आहे उहो ॿुधायो वियो त हीअ जेके अॻु में इसराइल ॿुधायो पियो त हिननि जो हिकिड़ो जेको आहे कोई म्यूज़िक फेस्टिवल पियो हलियो, उन ते जेको आहे फ़लस्तीननि हमिलो कयो आहे। हाणे जेको आहे ॿुधाइनि था त न, उन ते फ़लस्तीन हमिलो कोन कयो, उन ते इसराइली गनशिप हेलीकॉप्टर जेको आहे उहो फ़लस्तीनी सम्झी ऐं हमिलो कयो आहे, जंहिंमें 300 ऐं कोई 60 जे क़रीब जेको आहे उहो मारिया विया आहिनि। हिन जो मतिलबु छा आहे? हिन जो मतिलबु आहे त कंट्रोल फेल आहे, कंट्रोल फेल आहे। साॻे नमूने सां ख़बरुनि में हुयो तक़रीबन जेको आहे 5-8 ॾींहं अॻु में जेको आहे मुसलसल ख़बरुनि में 3-4 ॾींहं आयो पिए त इसराइल जूं जेके बि इंस्टॉलेशन्स न्यूक्लियर इंस्टॉलेशन्स आहिनि उहे सभई जेको आहे इंतिज़ाम अची अमेरिका जेको आहे उन्हनि संभालियो आहे। अमेरिका वारा हीअ संभाले नथा सघनि। हाणे इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त जेका मुज़ाहिमती तहरीक आहे उहा कहिड़ी हुन ताईं पहुची चुकी आहे। हिननि पंहिंजो मक़सदु ॿुधायो आहे इसराइलिन हमास जो ख़ात्मो, जेको मुमकिन कोन्हे। इसराइल जे वस में छा आहे? सादे वीचारे ग़रीब माण्हू खे माण्हू मारणु, इहो को ताक़त ऐं कुदरत जो कोन्हे। कंहिंखे बंदूक ॾियो, साम्हूं वारे खे कुझु बि कोन हुजे, मारे वेंदो हलियो। कहिड़ो जेको आहे ताक़त जो इज़हार। ऐं फ़लस्तीननि में बहरहाल इहो इन इलाइक़े में ही जेके 2006 खां वठी ॼण त चइनी तरफ़नि खां बंदि हुया, ओपन एयर जेल हुयो ॼण त, उन रही रही उन्हनि में सब्र उहो अची वियो आहे, बर्दाश्त करे सघनि था। लेकिन इसराइल बर्दाश्त नथो करे सघे। हिन वक़्तु इहो इसराइल खे जेका इहा शिकस्त मिली आहे, इहा कंहिं बि लिहाज़ खां इन जी इसराइल मरम्मत नथो करे सघे, ठीकु नथो करे सघे, वापसि उन मौक़े ते कोन थो अची सघे। ऐं जीअं पोइ तीअं जेको आहे उहो इसराइल जे अंदरि जो अमन जेको आहे उहो ख़राबु थींदो रहंदो, अञा वधीक ख़राबु थींदो, अमन बरक़रार न रहंदो। 1948 में जेके मुख़्तलिफ़ यूरोपीय मुल्कनि खां माण्हू आया हुया, उहे त इन करे आया त असांखे अलहदा मुल्क खपे। उन खां पोइ जेके आयल आहिनि उहे सभु जेको आहे भली ज़िंदगी जी तलाश में आयल आहिनि। तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 4 या 5 साल थिया ख़बरुनि में त इंडिया मां, हिंदुस्तान मां हिकिड़ो क़बीले जेको आहे उहो ऐलान कयो त असां बि जेको आहे उहो बनी इसराइल क़बीले मां आहियूं ऐं उहो जेको तव्हांजो गुम थियल क़बीलो उहो असां आहियूं। उन्हनि खे बि जेको आहे उते सॾियो वियो। हाणे इहे उते छाजे लाइ विया आहिनि? हिंदुस्तान में बि उन्हनि खे आज़ादी, पंहिंजे दीनी मज़हबी कोई मसइलो कोन हो, कोई परेशानी कोन्हे, ज़िंदगी बहितर करण जे लाइ, ज़िंदगी जो मयार बहितर करण लाइ। पर जॾहिं अमन ई इंसान जो ख़राबु थी वञे हलियो, अमन अमान ई न रहे, ज़िंदगी बहितर करणु थींदी। तंहिंजे करे अॻु में जेको ॿाहिरां दुनिया वही पे इसराइल यहूदी विया पे, हाणे वापसी शुरू थी वई आहे। हिन वक़्तु ताईं ॿुधायो थो वञे 4-5 लख इसराइली भॼी विया आहिनि हलिया। इन गज़ा जो चौधारी जेको इहो इलाइक़ो आहे, जेको गज़ा खां वॾो आहे, ख़ाली थी वियो हलियो। उहे सभु जेके आहिनि उहे कैंपुनि में आहिनि। उन पासे ॾांहुं जेको लुबनान वारो इलाइक़ो जेको हिज़बुल्लाह सां लॻे थो, उहो बि काफ़ी इलाइक़ो जेको आहे उहो ख़ाली थी वियो हलियो। रोज़ानो जेको आहे उहो हिननि जे यरूशलम ऐं जेके बि वॾा शहर आहिनि इन में जेको आहे उहो सायरन वॼनि था, वञो बाबा पंहिंजो जेको आहे दिफ़ाई उन जॻहियुनि ते हमिलो थियण वारो आहे।
केतिरे क़दुरु जेको आहे इहो थींदो। इन करे हीअ जेका सूरत हाल पैदा थी आहे हिन वक़्तु, उहा घणे अरसे खां इन्हनि हमास ऐं इन्हनि जेको आहे कमु कयो पिए, इन्हनि जेको आहे उहो पंहिंजी मनसूबाबंदी कई पिए, ऐं हिन वक़्तु जेको आहे उहो एतिरो ताक़तवर थी आया आहिनि जो अॻे जे मुल्क में वञी अंदरि ऐं उनखे जेको आहे उनजे सिस्टम पूरे खे तबाह बर्बाद करे ऐं जेको चाहिनि उहो करे, ऐं जेके मोटणा हुआ उहे मोटी आया। बाक़ी जेके विया ई इन जे लाइ हुया ताकी असांखे अञा अॻिते वधिणो आहे, अञा अॻिते उहे शहीद थी विया हलिया। शहादत जेको आहे कोई हिन वक़्तु फ़लस्तीननि जे लाइ कोई मसइलो कोन्हे, छो त उन्हनि ॾिठो त असां रोज़ु पिया था मरूं, जॾहिं मरूं था त पोइ ॿ टे मारे छो न मरूं। तंहिंजे करे जेको आहे फ़लस्तीनी त इन में आयल आहिनि। तंहिंजे करे इहा सूरत हाल हिन वक़्तु जेको आहे, हिन वक़्तु बाक़ी जेको आहे मुस्लमान दुनिया असां मां जेको आहे कोई बि चङे नमूने सां इन फ़लस्तीन जी हिमायत करण जे लाइ तयारु कोन्हे। जिन बि फ़लस्तीन जी हिमायत कई आहे उन में हिज़्बुल्लाह आहे, हिन पासे ॾांहुं शाम में जेके ग्रुप आहिनि या इराक़ में जेके ग्रुप आहिनि उन्हनि अमेरिकी जेके छावणियूं आहिनि ॿ, हिकिड़ी इराक़ में हिकिड़ी जेको आहे हिननि जी शाम में जेको कंट्रोल आहे, उते रोज़ानो जेको आहे उहो मीज़ाइल रोज़ाना जे बेस ते जेके आहिनि उहे उछलाए वञनि था। साॻे नमूने सां हिन पासे ॾांहुं यमन मां जेको आहे उहो हुसिन बि काफ़ी मीज़ाइल जेके आहिनि उछलाया आहिनि। इहो आहिनि जेके वाक़ई हिमायत कनि था हिननि फ़लस्तीननि जी। बाक़ी असां मुल्क ऐं ख़ासि तौर ते असांजो वरी प्यारो पाकिस्तान जेको आहे त वीचारो पूरा हूअं असां जेको आहे पंहिंजे ई हुन में जो असांजी जेको आहे उहो गैरत ऐं इस्लामी हू इज़त ज़िमेदारी उहो सभु जेको आहे उहो ख़तमु थी वई आहे। हली असां को चङे नमूने सां हुकूमत बयानु ॾियण जे लाइ तयारु कोन्हे करे, बल्कि वज़ीर आज़म जो बयानु त हुयो त 2 स्टेट सॉल्यूशन, माना जा इसराइल बि रहे फ़लस्तीननि खे बि जेको आहे उहो मड़ई कुझु हिसो ॾियो। जॾहिं त इन खां अॻु में पाकिस्तान ठहण खां अॻु में जो मसइलो आहे, छो त 48 में जेको आहे थियो क़ाइदे आज़म ऐं अलामा इक़बाल ॿिन्ही जो जेको जंहिंखे चइजे त मौक़फ़ हुयो, उहो क़ाइदे आज़म अलामा इक़बाल ॿिन्ही जो मौक़फ़ जेको आहे इहो त इसराइल हिते जाली स्टेट आहे। अलामा इक़बाल जो बाक़ाइदा जेको आहे बयानु तव्हांखे अॼु बि मिलंदो, जेको हुन चयो त बाबा हीअ बरतानिया हिते सिर्फ़ु इन करे ठाहियो आहे ताकी अॻिते जेको आहे कब्ज़ो करे, तंहिंजे करे जाली स्टेट आहे ही ऐं हिननि जो हक़ु न आहे। ऐं जेकॾहिं 2000 साल खां पोइ बि यहूदनि जो हक़ु आहे त पोइ अलामा इक़बाल चयो त पोइ स्पेन ते बि असांजो हक़ु आहे मुस्लमाननि जो, छो त स्पेन असांखां जेको वरितो अथव उहो त 200 साल थिया आहिनि न। हीअ त जॾहिं 2000 साल थी विया, जॾहिं 2000 सालनि खां पोइ बि यहूदनि जो हक़ु रहे थो त पोइ वधीक असांजो हक़ु आहे 200 साल। अलामा इक़बाल जो क़ाइदे आज़म जेको आहे उहो बाक़ाइदा जेको आहे उहो बयानु ॾिनो ऐं इनखे जेको आहे रद्द कयो ऐं चयो त असां कॾहिं बि जेको आहे इसराइल खे क़बूल न कंदासीं, तस्लीम न कंदासीं। माना इसराइल जाली स्टेट आहे, ठाहियल आहे, सभु ॿाहिरों जा आयल आहिनि, मक़ामी कोई कोन्हे। जॾहिं त असांजे वज़ीर आज़म जो 2 स्टेट सॉल्यूशन, ही 2 स्टेट सॉल्यूशन साॻियो जेको आहे उहो उन्हनि ई अरबनि जो आहे जीअं मिस्र सऊदी अरबिया इन्हनि जो, त बाबा हाणे इसराइल वजूद में अची वियो आहे, हाणे किथे था असां हिनखे ख़तमु करे सघूं, छो त अलाह ते भरोसो आहे ई कोन। भरोसो आहे अमेरिका ते, जेको अमेरिका ते भरोसो अथव काॾों जेको आहे नतीजो निकिरंदो। तंहिंजे करे जेके अलाह ते भरोसो रखनि थियूं हिन वक़्तु जेको आहे उहो मां तव्हांखे हिन हमास जो जेको बानी अहमद यासीन, शेख अहमद यासीन, ये 2000 तक़रीबन 5 में हिन जो बुनियादु पियो ऐं उन 2005 वारे उन बुनियाद वारी तक़रीब में शेख अहमद यासीन जेका तक़रीर कई उन में चयो त 2025 ताईं इसराइल न रहंदो, 2025 ताईं इसराइल न रहंदो।
जेके ख़ुदा ते भरोसो रखनि था उहे अहिड़े नमूने सां था ॻाल्हाइनि। जेके अमेरिका ते भरोसो रखनि था उहे चवंदा हुआ 2 स्टेट सॉल्यूशन। बाबा फ़लस्तीनियुनि खे भला कुझु न कुझु ॾियो। इहो जेको आहे असांजे वञी जेको आहे हैसियत रही। बहरहाल हीअ तव्हांजे ख़िदमत में जेको आहे कुझु न कुझु हालात अर्ज़ु कया। ॿियो न त असां घटि में घटि जेको आहे फ़लस्तीन जे हवाले सां दुआ करे था सघूं, आवाज़ उथारे था सघूं, पंहिंजे हल्के असर में जेको आहे उहो ॻाल्हि ॿोल करे सघूं था। इन करे त पाकिस्तान में बि इसराइली लाबी काफ़ी जेको आहे उहो अंदरि घिड़ी आई आहे ऐं उहा इन पासे आहे त इसराइल खे क़बूल कयो वञे ऐं असांजी ज़िमेदारी आहे त असां इन साज़िश खे नाकाम कयूं। बहरहाल हीअ कुझु शयूं जेके तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयूं।